मलेर में पाकिस्तान फिशर फोक फोम पारां इब्राहिम हैदरी में फ़िज़ाई आलूदगी ऐं ज़ेर ज़मीन पानी के मौज़ूअ ते कॉन्फ्रेंस कोठाई वई। उन मौक़े ते एडवोकेट लीलाराम, ताज मोहम्मद सुमरो, मोहम्मद असलम मला, सईद बलोच, मुस्तफ़ा मीरानी, फ़ातिमा मजीद ऐं ॿियनि ख़िताब कयो। कॉन्फ्रेंस के ख़िताब कंदे पाकिस्तान फिशर फोक फोम जे चेयरमैन मोहम्मद अली शाह ऐं ॿियनि चयो आहे त साहिली पटीअ ते मौजूदु कूल पावर प्लांट्स माहीगीरनि जे समुंड में वञण जा रस्ता बंदि करण सां गॾोगॾु सामूंडी माहौलियात खे ख़राब करे रहिया आहिनि। हुननि चयो त पाकिस्तान हुकूमत उन वक़्तु कोयले ते बिजली तयारु करे रही आहे जॾहिं दुनिया जा अक्सर मुल्क कोयले जी बिजली घरनि मां जान छॾाए रहिया आहिनि। ख़ुदि चीन जेको पाकिस्तान में कोयले ते हलंदड़ तवानाई पैदा करे रहियो आहे, कोयले ते हलंदड़ घटि में घटि 145 सनतूं बंदि करे चुको आहे। हुननि चयो आहे त हिकु तरफ़ थरवासे पीअण जे पाणीअ खां महरूम आहिनि त ॿिए तरफ़ माहौल दुश्मन रिथाउनि जे पूराए लाइ आबपाशी निज़ाम मां पाणी खणी थर जे कोयले वारियुनि रिथाउनि खे पाणी मुहैया कयो पियो वञे। अॻवाननि चयो आहे त थर में अॻुवाट ई पाणी जी खोट आहे। कोयले जूं खाणियूं पाणीअ जा ज़ेरे ज़मीन ज़ख़ीरा पिणु मुतासिर कंदियूं। तक़रीब खे वीझार जे मुतासिर ताज मोहम्मद सुमरो ख़िताब कंदे चयो आहे त उनखे बेदख़ल कयो पियो वञे, पर हुकूमत वटि उन्हनि जी बहालीअ जो को बि मंसूबो नाहे।